अस्सलाम वालेकुम या अली मदद आऊं आहियां तव्हांजी पंहिंजी फनकारा निगत नाज़। जीअं त कल्ह खां वठी फेसबुक ते मुंहिंजे लाइ हिकिड़ी फेक न्यूज़ हलाई रहिया आहिनि। पोइ हाणे जंहिं बि हलाई आहे अलाह उनखे ॾिसे थो। ज़ाहिर आहे मुंहिंजे दिलि मां उनजे लाइ दुआ कोन निकिरंदी। माउ वारो बि हूंदो, भेण वारो बि हूंदो, न्याणी बि हूंदसि। अफ़सोस करे सघिजे थो उन ते। बाक़ी मूंखे हिकु ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे, मुंहिंजे लाइ मुंहिंजा सिंधी भाउर उथी पिया ऐं उन्हनि ॻाल्हायो ऐं सुठी दांगी उनजे मुंहं ते मली अथनि। ऐं मां उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रिया अदा कयां थी। मौला तव्हांखे शादो आबाद रखे। मां ख़ुशनसीब आहियां। मां पाण खे अकेलो पई सम्झां, पर न, मुंहिंजे लाइ सभिनि अची हुन सां ॻाल्हायो। जंहिं बि रखी आहे उनखे सुठा जवाब ॾिना अथनि, हर पेज ते हलियो आहे। सो अलाह से उन्हनि खे ख़ुशि रखे। पंतनि पाक जिन्हनि मुंहिंजे लाइ मुंहिंजे हक़ में ॻाल्हायो आहे, मुंहिंजी दिलि सां दुआ आहे। ऐं जंहिं बि इहो ग़लति कयो आहे, करणु न घुरिजे। उनखे केरु बि आर्टिस्ट हुजे, का बि न्याणी कंहिंजे लाइ ख़ुदा रा ईअं न कयो। इहे ग़लति ॻाल्हियूं न कयो। असांजी सिंध में ॿिया ई काफ़ी मसइला आहिनि। असांजी सिंधड़ी खे मौला आबाद रखे। पंहिंजी सोच खे सुठो कयो। बसि मुंहिंजी इल्तिजा आहे, ईअं न कयो। आऊं बि न्याणी वारी आहियां, हिकिड़ी धीउ आहे मूंखे, ॿचड़ा आहिनि मूंखे। ख़ुदा जे वास्ते ईअं न कयो। मां ग़रीब आर्टिस्ट आहियां, मूंसां ईअं न कयो। बसि ॿियो वधीक आऊं कुझु चई नथी सघां।